या मंजूर का सलाम दे रोई का तो छाल दो न देर जे जैसा शबीर आयो दो पेशानी फाटलूं रोई रोई जो तो जावे कई पट्टी रे पेशानी बधा मुझो खून जारी कई भी भेड़ बाजी लाश दे दिया रुखसार चुमदी रुखसारन का बाज बाजा हथ चुमदी सलाम आइन भेड़ ते आई तबा जो सर कोने हथ कटल लाश के तवाफ शुरू कई समझदा शुरू करे पेरन वाले पासे कवे ही पेरन जो तरियूं चुमण शुरू कई जदी मेहमान भेड़ जो सलाम वो करबला जानवाब चादर हुजे कफन दयूं वना तामील करने बटे जुमला शबीर जी गोद जी सीनत उन्हें साइण के मुताबिक पढ़ण तो
पहुँचाया जैसे बाग़े हुसैन जी बुलबुल तक दुआ भी मिली वही हुक्म जी तामील मासूम जो फरमाए पुत्र अल्लाह की तरफ नेमत हो धी अल्लाह की तरफ पुत्र नेमता मासूम फरमाने का रडान जरी मन मोटे अल्लाह वसात दिए तते खाली घर नहीं तो कर पुटन के दिए नदी तुझी मर्जी धी लाए तो फोने तो कर छो फरमाइंदा ये न्याणी तो वटा ये चंद सालन में मेहमान इन्हें न्याणी की तरबियत कर इन्हें न्याणी के अखलाक सिखा इन्हें न्याणी के तरबियत दे अली जे उजड़ी धी जे किरदार इन्हें न्याणी के सिखा ज़हरा जो किरदार ही हुआ इन्हें न्याणी के सिखा खानदान नबूवत जो किरदार ही हुयो जेॾी महिल तुंहिंजो घर छॾे ॿिए घर खे आबाद कंदी त तुंहिंजी तरबियत जो हर मोड़ ते इज़हार थींदो उथण में वेहण में घुमण में महसूस थींदो त हीअ न्याणी फातिमा खां वठी जनाबे नरगिस ख़ातून ताईं सभिनी जी ग़ुलाम जिनके गाल वणे थी मूंसां ॻाल्हाईंदा जिनके नथी वणे त उहे सलवा जिनके वणे थी उहे सलावा सल्ली अला मोहम्मद वाले मोहम्मद ॻाल्हि ॿुधो दुआ मूंते त मां न चवां पंहिंजे बाबे दादे जो कमु करण में साईं इलाही सारी मुंहिंजी मदद मां उहो थोरो त नथो लाहे सघां थोरो बि मूंते न चवां छो त साईं ख़ुदि ज़ैनबी आहे पर मां फ़र्ज़ पे सम्झो जंहिं मोमिना सैयदा जी मजलिस जंहिं मक़ाम ते मौला पंहिंजो दर्जो रखियो मां बि उन्हनि जे सवाब में दाख़िल थी ऐं करबला जे नवाब जे दरबार में दुआ कयां उन्हनि जे सदके मौला मुंहिंजा बि गुनाह माफ़ फरमाए साईं जो मौला हाल इन्हनि सभिनी दुआउनि जो क़बूलियत जे लाइ जंहिं जंहिंखे सलावात अचे थी हिसो वठो सलावात पढ़ो सल्ली अला मोहम्मद वाले मोहम्मद दादा वञनि पिया उथण सां गुज़ारिश आहे हिकिड़ो ऐलान ॿुधंदो ऐलान थो कजे तव्हां सभिनी जी अॻियां गौर सां ॿुधंदा हज़रात ऐलान थो कजे त जेके बि पोइते वेठा आहियो जे अॻिते अचणु चाहियो जॻह इलाही वसी पई आहे ऐं सवाब घणो थींदव ऐलान ख़तमु थियो इमाम ज़माना बुलंद सलवा सल्ली अला मोहम्मद वाले मोहम्मद सल्ली अला मोहम्मद वाले
मौला जन फरमाइनि था त थी जेॾी महिल न्याणी हितां ईंदी न त उहो घर जी सिख्या सभु उन न्याणीअ मां ज़ाहिर थी। घर जी सिख्या जो एॾो वॾो असरु आहे जो तव्हां सभिनी खे ख़बर आहे त फिज़ा जॾहिं दरे फातिमा ऐं सैयदा जे घर में दाख़िल थी तॾहिं क़ुरान यादि न हुअसि पर हिन घर जी सिख्या हिन घर जो उथणु वेहणु इन अंदाज़ में हुयो जो 20 साल फिज़ा क़ुरान खां सवाइ हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हायो। इन करे न्याणीअ जे मुतालिक़ त चवां ही रहमत आहे। फरमाइनि था कॾहिं बि न्याणी अलाह ॾिए त नाराज़ न थी ॼां। पंहिंजे उथण सां मां ॻाल्हि थो कयां जिन खे वणंदी उहे मूंसां हा कंदा जिन खे न वणंदी फतवाऊं त मूंखे हूअं ई लॻंदियूं कई न्याणीअ खे यको न्याणियूं ॼमनि पोइ ससु सगोरी नाराज़ निभागी यको मुंहिंजे पुट खे पंहिंजी धीअर ॼणे ॾी सब मूंसां ॻाल्हाईंदो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह घर की मुर्गी दाल बराबर बि न हुजणु घुरिजे। उन जे करे हाणे उहे कंहिं मेहना मिलंदा असां ॿी शादी कराईंदासीं मां सभिनी खां थो पुछां पुट ॾियणो धीउ ॾियणो न्याणीअ जे वस मुंहिंजो लफ़्ज़ अॻिलो थोरो गौरव आहे बर्दाश्त कजो। बिस्मिल्लाह इन अंबड़ खां पुछो अम्मा जे न्याणी ॼणणु आहे नऊज़ बिल्लाह निभाग जी निशानी त जंहिं वटि तूं ॼाई बेशक नथा ॻाल्हायो सुभान अल्लाह बिस्मिल्लाह माना न्याणी त भाग जी अलामत पुटनि लाइ मुस्तफ़ा न उथंदो हो धीउ लाइ उथी बि दुनिया खे ॾसींदो हो त माया तव्हां लाइ रहमत जेका मुंहिंजे लाइ रहमत आहे उनखे फातिमा चइबो। अल्लाह तो फरमाए अली जे करे खुदावन तो फरमाए मुझा महबूब तुझो नेमतूं पूरियूं कयम छो त अली खुद नेमत अली नेमत हसन नेमत हुसैन नेमत ज़ैनब रहमत रहमत जे अॻियां जेॾी महिल हुसैन हीअं साम्हूं क़ुरान पियो पढ़े ऐं रहमत अचे त रहमत खे रहमत खणी रहमत जी ताज़ीम लाइ उथी बीठी। अल्लाह जंहिंखे नसीब करे तहज्जुद उन जे लाइ नेमत ऐं रहमत। हुसैन नेमत पुटरा नेमत तहज्जुद जी नमाज़ में हुसैन जहिड़ो बेमिसाल नमाज़ी हुसैन जहिड़ो बेमिसाल सजदे गुज़ार हुसैन जे दुआउनि में बेमिसाल दुआ मुंहिंजा अल्लाह मूंखे हिकु धीउ ॾे मुंहिंजा अल्लाह मूंखे धीअूं ॿियूं बि ॾिनियूं फातिमा कुबरा फातिमा वुस्ता इख्तिलाफ रिवायत फातिमा सुगरा पर जेका ही दुआ पे तो घुरा मुझा करीम अहिड़ी धीउ ॾे जो मुख मूं सवा घड़ी बि न गुज़रे मुझा अल्लाह न वरी मुंहिंजी हुन खां सवा निभे तूं कंदुम हज़रत सकीना सलामुल्लाह अलैहा जी वालिदा जे मुतालिक़ पढ़ंदो आहियां टाइम कोन्हे मूंखे बि ॿिए हंधि वञिणो आहे इन करे ॿ टे जुमिला मुंहिंजी ख़िदमत में रस्तो कयां ॾींहं गुज़रिया
हुसैन जे झोलीअ में अल्लाह का मोती मोकिलिया। हिन खां वधीक कोई सुजन मजमू आम कोन हूंदो। अच्छा ॿी शइ मां तव्हांखे हर वेठो चवां, ख़ुशामद थींदी। ख़ुशामदी खे मां कुतो सम्झंदो आहियां, मां न पर अली। उन करे पियो थो अर्ज़ु कयां, मुंहिंजे पाक मौला जी झोली में जेॾी महिल ज़ुहूर कयो नात खे क़ुरान जी सूरह कौसर, फिज़ा हथनि ते खणी, इहो मुंहिंजी ज़ाकिरी जो लफ़्ज़ आहे। नात के क़ुरान के हथनि ते खणी, नात के क़ुरान जे हथनि ते रखियनि, क़ुरान जी ज़ियारत कई। जेके बि साहिब औलाद अल्लाह न्याणियों बख़्शे ॾेव, धीउ ॼमंदी आहे, पोइ पुट खे न एतिरो धीउ हे रुख़सार चुंबे, नफ़ीस नफ़ीस लब न्याणीअ जा चुंब आहिनि। कॾहिं पुट इन लबनि सां बाबा चवंदी, कॾहिं वार चुंब। मुंहिंजे मथे ते क़ुरान रखो, जीअं उलमा खां ॿुधो आहे, आलिम था चवनि त हुसैन सकीना जी ही जगह न सकीना जी ओ ही गर्दन तव्हांजी मर्ज़ी हुजे त मां 2 कलाक पढ़ां। करबला जे नवाब जी झोली में जेॾी महिल हज़रत सकीना जन आयूं, बजाए रुख़सार, मुंहिंजी इहा रिवायत पढ़ियल कान्हे जेका मां तव्हांखे ॿुधायां। मौला जे जेके कूड़ आहिनि हिन में फ़ाइदो। एक आलिम दीन पे पढ़ियो, इंडिया जो आलिम हो, पढ़े पियो त हुसैन रुगो हीअ जगह न चुनी, सकीना खे खणी नंढड़ियूं कारायूं खणी जेॾी महिल शबीर हीअ बोसो ॾिनो न, फिज़ा खां न रहियो। मौला अॼु ताईं कंहिं पीउ के बोसा न ॾिना। हुसैन जो जुमिलो ॿुधिजो, अखियुनि मां नीर वहाए फरमाइनि था, अम्मा हीअ मुंहिंजी धीअ कैदिन थींदी। सकीना कैदिन फरमाइनि था, अम्मा हीअ आम कैदिन बि न थी, कैदीअ जा मरण जे टाइम ते ज़ंजीर लहंदा आहिनि, हिन जा क़बर में बि न लहंदा। इन इलाके जा शरीफ़ो अॼु बि वञो शाम, सैयदज़ादा ॾिसी आया आहिनि, जेके तव्हां मां बि ॾिसी आया आहियो। उलमा जे मथे ते क़ुरान रखी पुछो, हाणे आज़ाद आहे। ॿ कैदी आहिनि जेके अॼु बि ज़ंजीर पायूं सुता पिया आहिनि। हिकु बगदाद जो कैदी ऐं बि मुंहिंजी मुर्शिद ज़ाती हज़रत सकीना। पाक मौला जन सकीना जे पेरनि जूं तरियूं चुमियूं। तव्हां चुप करे ॿुधो, हुसैन उछगार चवंदी, मौला ये पेरनि जूं तरियूं, इन में कोई राज आहे, इमाम फज़ूल कम कोई न कंदो। मौला फरमाइनि था, अम्मा मुंहिंजा क़ातिल हिन खे पंहिंजे घोड़नि खे पोयों डोड़े। इन इलाके जा शरीफ़ो हिकिड़ो जुमिलो ॿुधो, पोइ मां अॻिते थो हलां। अल्लाह न करे इन सादात जे गली में काई न्याणी वञे ऐं उनखे केरु शख़्स चमाट हणे,
लेकिन समझो तो मुझी गाल ॿुधजो चमाट लगे पहिरियों ॾिसंदी आहे त मुंहिंजो कोई आहे वञी दान ॾियां जॾहिं न मिलंदो त पोइ पंहिंजो पाण खे चवंदी मुंहिंजो रहियो जो केरु कोन्हे क़ुरान खणायो सकीना खे चमाटूं हणनि हा पोइ अब्बास जे पासे ॾे मुंहुं करे चवे हा तोखां पोइ चमाटूं न झलिया त ॿियो छा या हुसैन जी जंहिंजे लाइ मौलाना फरोज़ कादरी साहिब जन पंहिंजे किताब में लिखनि त हीअ उहा हुसैन जी धी आहे जंहिंजा कदम धरतीअ ते एतिरा न आया जेतिरो टाइम हिन साइण जो सीननि ते गुज़रियो तुंहिंजी अखियुनि मां पाणी वसी पियो आहे इन करे हिकिड़ो जुमिलो पढ़ण ते दिलि थी चवे हीअ उहा हुसैन जी धी आहे जंहिंखे पीउ एतिरियूं चुमियूं ई न ॾिनियूं जेतिरियूं कातिलनि चमाटूं हुसैन जी धी जो टे ख़ुसूसियतूं हैं क़िबला तो मूंखे यकीन आहे स्पीकर जे ज़रिए परे परे खां मुंहिंजूं न्याणियूं बि आयल आहिनि उन्हनि ताईं बि पैगाम पहुचाए छा ख़्याल आहे पढ़ा न तव्हांखां वधीक तकड़ मूंखे पर आयो आहियां मां दिलि सां नौकरी ॾियण थो चाहियां साइण सकीना जी पहिरीं ख़ुसूसियत क़िबला साईं उलमा था चवनि 2.5 सालनि खां वठी 5 सालनि ताईं उमिरि था लिखनि साइण जी क़ुरान साइण खां कॾहिं विसरियो कोन भूल न कयां ख़ुसूसन सादात सां थो कयां एडो मिठड़ो कुरान पढ़ंदी साईं आसिफ अली शाह हुसैन जो इमाम तो चवे वल्लज़ी नफ्सी बियदिही इन्नी उहिब्बु अन अस्मअल कुरान मिन लिसान इब्नति सकीना हुसैन तो चवे मूंखे ज़ाते अहदियत जो कसम जॾहिं दुनिया खे सिक लॻंदी हुई त मुहम्मद जो लहजो ॿुधूं त मूंखां क़ुरान ॿुधंदा पर जेॾी महिल मुंहिंजी दिलि चवंदी हुई त अम्मा ज़हरा जो लहजो ॿुधां त सकीना खे झोलीअ में विहारे पोइ चुमी ॾेई चवंदो मां तूं पढ़ त मां बाबो ॿुधो इलाही सारी आज़ादारी कयव बतूल जे धीअनि जो सदको चल दुनिया जो कोई दुख नसीब न थिए पहिरीं ख़ुसूसियत क़ुरान छा माना असांजे नियाणियुनि ताईं मुंहिंजी साईं पैगाम थी पहुचाए त जेकी ज़ैनब कुबरा ऐं सकीना जूं मुरीदियाणियूं आहियो उन्हनि खां क़ुरान परे न हुजे ॿी ख़ुसूसियत ऐं बोर थियण जी ॻाल्हि ॿी ख़ुसूसियत शबीर जे धी जी नमाज क़ज़ा अल्लाह सैयद अदा 2.5 साल 4 साल उम्र इन उम्र जो नंढड़ो बच्चो काई शइ खणे त अधु त ज़मीन ते गेल अधु हथ में हूंदो आहे शबीर जी धी लाइ कंहिंखो बि वञी पुछो अॼु ताईं कंहिं न ॿुधायो हूंदो त फलाणे इमाम वुज़ू सेखारियसि कंहिं न ॾसियो हूंदो त फलाणे मासूम क़ुरान यादि करायसि कंहिं न ॾसियो हूंदो त सकीना खे मुसले खणण जी तरतीब हीअं ॾसींदा खणंदी त कंहिंखो पुछा न कंदी त क़िबलो काॾे आहे एॾी आलिमा हुसैन जी धी जंहिंजी नमाज़ बचपन में क़ज़ा न हुजे कीअं पढ़ंदी ही नमाज़ इहो ई ॿुधाईं बमुसल्ला खणे उन जो सिरो उन जो मुंड हथनि में पियो गेल पाणीअ जो हिकु बर्तन भरे बाबा लाइ रखे
न समझी अॼु शइ पानी भरे रखे पाण वुज़ू करे वरी ॿ मुसल्ला बिछाए हिक ते पाण वेहे लफ़्ज़ सम्झव घर में रोअंदो वो खाली मुसल्ले ने मुंह करे सॾु कंदी अॼु मुंहिंजा नमाज़ी बाबा अॼु मुंहिंजा सजदे गुज़ार बाबा नमाज़ जो टाइम थी वियो अथव अहिड़ी शइ आहे जेका तोखो लिकल मसाइब जो पहिरियों जुमिलो थो चवां क़दुरु कजो जेसी ताईं पाणी मिलियुस भरे रखे जेसी ताईं पाणी मिलियुस तो बाबा जे लाइ भरे रखें करबला में पानी आहे कोन करबला जी तपती रेत ते ज़हरा थी जेॾी महिल तयम्मुम करे ॿ मुसल्ला बिछाया हाणे वेठी अखियूं बंदि करे तसव्वुर में वेठी थी सोचे त बाबो ईंदो जुमिला ॿुधजो जेके रोअण आया हो अखियूं बंदि करे पई थी चवे हो सॼो ॾींहुं लाशूं खणण वारा बाबा ज़ख्मन में चूर चूर बाबा नमाज जो टाइम थी वियो आहे सकीना इंतज़ार पई थी करे मूंॾे ॾिसो जेॾी महिल तसव्वुर में हस्त बाबो ईंदो ॻोल्हिया क़दमनि जो आवाज़ ॿुधई मां कहिड़नि लफ़्ज़नि में चवां बेग़ैरत जे हथ में हुसैन जो सर हो हितां वठूं पियो अचे जेॾी महिल सकीना जे अॻियां अची मां ईअं चवां त रखियईं पर जो धी को मुसल्लो छॾाए थी वियो हुसैन जो सर खणी सीने सां लाहे चुमियूं ॾेई चए थी बाबा अॼु हीअं पढ़ण आयो जी मां लतफ सैयदज़ादा मां सॼी राति चल बतूर जो धीअर राति हो अली ऐं फातिमा जी दुआ नसीब जुमिलो चयो तव्हांखे यादि हूंदो त जेको सभिनी जा जनाज़नि में शरीक हो अॼु उहो पंहिंजो जनाज़ो खणाई थो अचे कंहिं जॻह ते हिननि ॾियारनि में सकीना जो जनाज़ो बि निकिरंदो आहे मां कॾहिं कॾहिं चवंदो आहियां जेका हर जनाज़े ते रोनी अॼु उन खे रोअण वारा तव्हां मौला हुसैन जे थी जो इहो पीउ सां प्यार जेकॾहिं तव्हांजी दिलि आमद आहे त मां हुसैन जो प्यार पढ़ां हुसैन जो केतिरो प्यार सीने ज़ुलझना छॾे करबला जो ग़रीब करबला जे धरतीअ खे मुसल्ले नुमा समझी तीरन के मुसल्लो बनाए करबला जो गरीब जो हीअं सुतो समझो हूंदो मिट्टीअ ते सुतो पियो आहे जिन खे यादि आहे जेके वॾड़ा बेटा आहियो ज़ाकिरी पसंदि मरहूम हूंदो रियाद हुसैन शाह मोच जिन ॿुधो उहो हिकिड़ो जुमिलो चवंदो हुसैन सीने जो ज़ुलझना छॾी हेठ जो लथो तो करबला जी ज़मीन को ज़ैनब पुछा पे करे मुझो हुसैन ॾिठई ज़मीन पे चएसि मूं वटि अञा आयो कोने घोड़े को पुछो अली जी धी फरमाए पई घोड़ा मुझो हुसैन चए तो मूं वटि लही वियो आहे ज़मीन को पुछ मरहूम चवंदो हो एतिरो टाइम हुसैन हुयो काथे पोइ चवंदो हो होरिया तीर निकिरनि त हुसैन हेठि अल्लाह फरमाए अल्लाह अकबर खुदा तौफीक ॾिए इन लफ़्ज़न ॿुधण जी सैयदनि खां बि माफ़ी थो वठां मता कंहिंखे ठेस पहुचे हुसैन अल्लाह सां उहा बि गुफ़्तगू मूं ॾे ॾिसी अखियूं बंदि छो त चवेसि मां तुंहिंजे रिज़ा में राज़ी मां तुंहिंजे फ़ैसिले ते राज़ी
तुझे मोहब्बत में बच्चा यतीम कराए मां पंहिंजो वाइदो पाड़ियो हाणे तूं पंहिंजो वाइदो पाड़ मतन वारे पासे को सॾ थियो बाबा मां सकीना ओ दियल वारो तेरे चई मां सकीना हुसैन ये कंदो पुत्र सकीना तू हिते बाबा इहो न पुछ त हिते इहो पुछ त मां आई कीअं न सकीना की आई रोई चई बाबा मूंखे तुंहिंजे कातिल ॾाढो मारियो बाबा जेको मां पुछां पई मुंहिंजो बाबो ॾिठो मूंखे चमाटो पियो बाबा मां किरी पई पवां चवां पई भला मारी हाणे त ॾस मुंहिंजो ग़रीब आहे अल्लाह हुसैन जो दिया राजी पुट कीअं आई बाबा मिलण ॿुधण सवलो आहे पढ़ण सवलो आहे तसफुर कयो तीरनि ते बीहण हुसैन वेही रहे अल्लाह मुंहिंजी निमाणी थी मिल किताब जो नालो आहे सकीना बिनतुल हुसैन साहिब किताब तो लिखे जॾहिं महिल हुसैन हीअं चयो बाबा तव्हां हथ मथे न कयो बाबा हथ मथे कयो ज़ख़्म बदल हुसैन फरमाए तो वो अच पुट अल्लाह कीअं हथ वध बाबा मुंहिंजी बाहूं तीर वॾा अलाए कीअं बर्दाश्त कंदव पुट पोयों फिरी आहे बाबा तीर वॾा आहिनि मुंहिंजी बाहूं नंढड़ियूं आहिनि बाबा मूंखे त लॻनि पिया हुसैन खे जलाल आयो मुंहिंजे मौला जन पंहिंजे सीने मां हीअ तीर कढणु शुरू कयो हीअ तीर कढी कढी सीनो ख़ाली करे हाणे हुसैन हथ वधाए जो सकीना आ भाकुर पाए वरी सीनो न मिलंदी आ मुंहिंजी निमाणी धीअ हितां खां वठी शाम ताईं चमाटो जलेंदी जेको भाकुर पाइणो थी अच पाए वटि मां घणी करण जो महिमान बस एतिरो ई कुझु पाइणो हो इजाज़त ॾियो त पढ़ा न त नाम चमकाइणो पवंदो बिस्मिल्लाह ऐसे सब न चवंदो न बिस्मिल्लाह आए मोहम्मद अली है मुअल्लिफ जो नालो जे किताब नालो पर किताब में तो लिखी दरबार में ज़हरा जिसकी की है मोहम्मद बिन अशरफ बेगैरत करते बदी चए तो यजीद इन्हनि कैदन के एकड़ो मकान 600 साल पुरानो उन में नाम में तलाऊं रहंदा उन में रखे रात ताईं हूंदा ई कोन सुबुह जो पैर जी ॻाल्हि कान कंदे मारे ॾिसजो सही चई छा इहो बि केरु रहंदो आहे न रुगो नांग रुगो बलाऊं रहंदा चई वठी वञो सजाद अॻ में हिकिड़े थी पोयो सभिनी खे पोयो अल्लाह तोखे तौफ़ीक़ ॾे जो मुंहिंजा जुमिला तूं ॿुधी वञे जेॾी महिल अॻिते ज़िंदान में सजाद कदम रखिया मूंखे तुंहिंजे पाक ॻोड़नि जो कसम आहे हिकु नांग कर हेॾे होॾे ॾिठनि अली जी धीउ जेॾी महिल ॿई कदम रखिया जेको वॾो नांग हो पंहिंजी ॿोली में अलाए छा पियो चवंदो वधे ज़हरा जी धीउ फरमाए सजाद तूं हिकु ॿोली ॼाणंदो आहीं इमाम हे छा थो चवे मौला जन फरमाईंदा अम्मा हिक में के पिया था चवनि गर्दन झुकाए
जैसे कपड़ा तुम जैसे नंगो कर ली अल्लाह मुअल्लिफ जैसे नालो अल्लाह मोहम्मद अली है ये पानी किताब में जो लिखे इमाम हुसैन के वास्ते तो माफ कर है जैसे सैयदा ने के बोलते की रखी नौकर में काम अन्या तो कुछ शिकार रोन या तो ये दो सुलम टैक्सी दो बिन इलाका इलाके कड़ा फिकामत है एक इलाके जो नालो अतुर है बे इलाके जो नालो अते लम मैं पेरा लिखेवा मैं तुझे लम है मता जगह नाम में तो चमकाया इजाजत दियो तो मैं पढ़ा न तो मैं बदलाए बिस्मिल्लाह पढ़ा ना बिस्मिल्लाह ओए मुझे हाथ तो अली के सदके पढ़ में कंट्रोल सलाम सज्जाद दे जाइए मंजर अल्लाह बजो रहा कुआ वजह जो नालो अब्दुल्लाह हलबी है बे औलाद न धी जी औलाद न पुटन जी औलाद सुबह जो टाइम दरवाजो खड़क वरी वरी तो जवा माफ कजो एकड़ो शख्स दरवाजे ते बीठो अब्दुल्लाह शाम में अम्मा में गरीब कैदी अजीब अब्दुल्लाह तो ही अगर पैसा खानो वन हलो जिंदान में मता को बच्चों मिली तो गई तुझी झोली आवाज थी दी और मनवारा सैयद खुसूसन वद जो जरिमल अब्दुल्लाह के थोमा जिंदान जे दरवाजे ते आयो एक पर्दादार आज का सदती करे बीबियों उन बीबी के टम पेरन मारा मेरो लिबास मां जो दीद कई समझा मेरा न्याणिया जी नमाज कज़ा कन यही दुआ घुरंदी मुझो घर आबाद थी दो जद मां घर आयो घर वारी के जंहिं में पैसा खण अल्लाह पैसा खण हलता हलो शाम जे जिंदान में मन घड़ी निगर निसी आयो सकीना ते नजर प्यास घर मारी के ते तू इहा न्याणिया अब्दुल्लाह की घरवाली सकीना के भाकुर पाए ते ती रोना कला
ओ चाहिल मज़लूम तोखे ख़बर ना है नबीयन जी औलाद कने नौकरियानी नथी तने जी बीबी नबी जी औलाद जो थी सजरा है तू कोई मदीने वाली ज़ैनब मां ज़ैनब ही हुसैन जेके वठण आई या सकीना ढोलती बाहर आई अब्दुल्लाह के जदी अल्लाह जो करे तो मोहम्मद जो थिया अब्दुल्लाह के तो मठोना तो बाजार आयो कासाई वटो छुरी खड़ी जुबान अथमा जुबान कटे सज्जाद भी अगिया उछलाए ते मैं ज़ैनब के जाओ हमके खबर नहीं ज़हरा जो बाग लुट जी